अस्सलाम वालेकुम। अॼु असांजी टॉपिक आहे अलजबरी कट। अलजबरा जी कट कंदासीं। कट जा उसूल क़ाइदा इहे असां वटि ॿ दर्जा आहिनि। सभ खां पहिरियों असां दर्जनि में इन्हनि जी लाइक टर्म्स जेके आहिनि हमजिन्स रक़मूं उन्हनि जी सुञाण कंदासीं त कहिड़ियूं हमजिन्स रक़मूं आहिनि, छो त हमजिन्स रक़मूं ई हमजिन्स रक़मुनि में जोड़ ऐं कट थी सघंदी। पहिरियों उन्हनि जी सुञाण कंदासीं। हिते रंगनि ज़रिए असां उन्हनि जी सुञाण कई आहे, रेड कलर में, ग्रीन कलर में ऐं ब्लू कलर में। इहे हमजिन्स आहिनि। कलर जे हवाले खां असां इन्हनि खे ज़ाहिर कयो आहे। हाणे इन्हनि खे असां गॾे रखंदासीं हिक ॿिए जे हेठां, त जीअं आसानीअ सां असां कट जो अमल करे सघूं। हीअ असां पहिरीं रक़म रखी, हीअ ॿी जेका माइनस थियणी आहे असांजी। हिते तव्हां ॾिठो त रक़मूं असां सुञाणूं था कलरनि ज़रिए। असां उन्हनि खे हिक ॿिए जे हेठां रखियो। हाणे असां अमल कंदासीं कट जो। हाणे कट जो हिकु उसूल हूंदो आहे त जेका कट वारी रक़म आहे, जेका हेठियों दर्जो आहे, इहो कट थींदो मथिएं दर्जे मां। त जॾहिं बि कट कबी आहे त निशानियूं हेठिएं दर्जे जूं उहे चेंज करे ऐं हिन जी जीअं माइनस आहे त उहा प्लस में थी वेंदी, जेका प्लस प्लस आहे उहा माइनस माइनस में थी वेंदी। पोइ असांजे कट जो अमल थींदो त असां इहे निशानियूं चेंज कयूं, प्लस माइनस माइनस में चेंज थी वेंदी। हाणे इन्हनि निशाननि जे ई अंदाज़े सां इज़हार सां असां कट जो अमल कंदासीं। हाणे हल कंदासीं। 4 2 6a², छो त ॿई प्लस थी वयूं। 2ab प्लस ऐं माइनस आहिनि। जॾहिं प्लस ऐं माइनस आहिनि त इन्हनि खे असां इहे ज़ीरो थी वयूं, काटा थी वयूं। प्लस मां ॿिनि मां ॿ वञनि त ज़ीरो ई बचंदो। ऐं हेॾे 6b² मां 5b² जॾहिं कट थियो त सिर्फ़ु असां वटि b² बचो। हिते हिकु बी असां मौजूदु आहे जेको लिखिबो न आहे। हाणे ज़ीरो असांजो कंहिं कम जो न आहे। असां हिन जवाब खे ॻराए रखियो त असांजो जवाबु आयो 6a² प्लस b²। हिकिड़ो ॿियो असां हीउ ॿियो असांजो दर्जो आहे। इन में बि सभ खां पहिरियों असां हमजिन्स रक़मुनि जी सुञाण कंदासीं रंगनि ज़रिए। हीअ रंगनि ज़रिए हमजिन्स रक़मूं असां सुञातियूं। हाणे इन्हनि खे हिक ॿिए जे हेठां गॾे रखंदासीं जीअं कट करण जे अमल में असांखे सवलाई थिए। हीअ असां हिननि रक़मुनि खे रखियो। हाणे ॿियो मरहलो आहे मथीं रक़म मां हेठीं रक़म कट थींदी। हाणे असां हिननि जूं निशानियूं तब्दील कंदासीं। जोड़ ऐं कट जूं निशानियूं हिननि खे उबतड़ कंदासीं। हिते टई निशानियूं कटनि जूं आहिनि त इन्हनि टिनी खे असां जोड़ में तब्दील कंदासीं, एडिशन में। हाणे टई एडिशन। हाणे इन्हनि निशाननि जे इज़हार सां असां कट जो अमल कंदासीं। 2x² 4x², पहिरियों माइनस ही, हाणे जॾहिं त प्लस थी वई त असां ॿिन्ही खे जोड़ कंदासीं त 6x² आयो जवाबु। ही पहिरियों 20x² माइनस हो, जॾहिं प्लस थी वई त इहे बि जोड़ थी वयूं त 35xy, सॉरी स्क्वायर न पर xy। ऐं हिते ही बि 9 ऐं 3 जेको आहे 9y² 3y² बि पाण में जोड़ थींदियूं त असांजो जवाबु आयो 12y²। रक़मुनि जो जवाबु आहे। हीअ ॿियो मिसाल ॾिसो। हिते ॿिनि रक़मुनि खे हिकु रक़म आहे जेका उते उन्हनि खे कट करे थी। जोड़ ऐं कट जूं निशानियूं हिते असां सभ खां पहिरियों जोड़ ऐं कट जूं निशानियूं उबतड़ कंदासीं। हीअ असांजूं ॿई निशानियूं। इहो यादि रहे त जेको कटींदड़ आहे उन जूं निशानियूं असां उबतड़ कंदासीं। हिते 2x जेको कट कंदड़ आहे 2x कर्व, इहो जेको आहे इन में ऑलरेडी प्लस जी निशानी मौजूदु हुई त उहा असां ज़ाहिर कईसीं माइनस में, ऐं माइनस जेका हुई उहा असां प्लस में चेंज कईसीं। हाणे असां आइडेंटिफाई कंदासीं हमजिन्स रक़मुनि जी सुञाण कंदासीं त हमजिन्स रक़मूं असांजूं कहिड़ियूं। ही ज़रबींदड़ ऐं होॾां हिकिड़ी रक़म जेका आहे सा हमजिन्स आहे।
हाणे असां इन्हनि ते ज़रब जो अमल कंदासीं, इन्हनि खे गॾे रखंदासीं। असां हमजिन्स रक़मूं गॾे रखियूं ऐं जेका ग़ैर हमजिन्स आहे उहा ॿाहिरि कढी रखीसीं। हाणे इन्हनि खे हल कंदासीं। हाणे हिते हमजिन्स रक़मुनि खे ज़रब कयो त असांजो जेको जवाबु आयो एक्स, उहो असांजो जवाबु आयो। छो त कट जो अमल आहे, हिते ज़रब जो अमल न आहे, त असां जेका हमजिन्स रक़म आहे, जेका 4y हमजिन्स न आहे, त उनखे साॻीअ ई शिकिल में रखंदासीं। छो त उनखे कट नथी करे सघिजे, त उहा साॻी जीअं आहे तीअं पंहिंजे हालत में मौजूदु हूंदी। एक्स कर्व मां माइनस जेको आहे असां 2x कर्व कयो त असांजो जवाबु आयो एक्स स्क्वायर एक्स कर्व प्लस 4y। ॿियो मिसाल ॾिसो, असां निशानियूं जेको आहे तब्दील कंदासीं ज़रबींदड़ जूं। हीअ ज़रबींदड़ जूं निशानियूं जेके हुयूं, इन में 4 निशानियूं हुयूं, असां 4 ई उन जूं चेंज कयूं। हाणे असां इन्हनि खे आइडेंटिफाई कयो, हमजिन्स रक़मुनि जी सुञाण कईसीं। हाणे इन्हनि खे असां कठे करे रखंदासीं। हमजिन्स रक़मूं जेके आहिनि पाण में कठे करे रखियूंसीं। ग़ैर हमजिन्स असां जेका रक़म आहे उहा ॿाहिरि कईसीं, छो त उहा साॻी रखबी, उन मां का शइ कट न थींदी। हाणे असां कट जो अमल कंदासीं त 7m पावर 4 माइनस 5m पावर 4। तव्हां ॼाणो था त असां वटि बाक़ी बचंदी 2m पावर 4 ऐं हेॾे माइनस 2m स्क्वायर प्लस 5m स्क्वायर। त इन मां जॾहिं 5 प्लस जा आहिनि ऐं 2 माइनस जा आहिनि त 3 असां वटि प्लस जा बचा 3m स्क्वायर माइनस 8 साॻीअ ई हालत में असां रखियो, छो जो उनजी का बि हमजिन्स रक़म न हुई जो उन ते असां को अमल कयूं। इहो असांजो दर्जो आहे। सभ खां पहिरियों असां निशानियूं तब्दील कंदासीं, उबदल कंदासीं, अपोज़िट कंदासीं। इहे निशानियूं असांजूं चेंज थी वियूं। हाणे असां आइडेंटिफाई कंदासीं त हमजिन्स रक़मूं कहिड़ियूं आहिनि, त जीअं आसानीअ सां असां कट जो अमल करे सघूं। हीअ हमजिन्स रक़मूं असां सुञाणियूं रंगनि ज़रिए। हाणे इन्हनि खे असां कठे करे रखंदासीं, हमजिन्स रक़मुनि सां रखंदासीं। हीअ असांजूं कठे थी रखिजी वियूं उमूदी तरीक़े सां। हाणे इन्हनि ते असां अमल कंदासीं कट जो। हिते निशानियूं ऑलरेडी असांजूं चेंज आहिनि, त ॿई माइनस जूं आहिनि। माइनस माइनस हमेशह प्लस थींदी आहे, त 10x स्क्वायर प्लस x स्क्वायर असांजो थी वेंदो 11x स्क्वायर। ऐं 3x असांजी ग़ैर हमजिन्स रक़म आहे, उनजे हेठां असां 0 रखियोसीं। उहा साॻिए ई हालत में असांखे 3x मिलंदी माइनस वारी हालत में। ऐं जॾहिं 7 ऐं 9 ॿई प्लस जा आहिनि, त उन्हनि में असां उन्हनि खे प्लस कयोसीं, त असांजो जवाबु आयो 16। हीउ ॿियो हिसाबु आहे। निशानी तब्दील कंदासीं। निशानी तब्दील कयूंसीं। हाणे असां हमजिन्स रक़मुनि जी सुञाण कंदासीं। हीअ सुञाण थी वई। हाणे हिते 2 रक़मूं असांजूं ग़ैर हमजिन्स आहिनि, 3q ऐं प्लस 5। इहे असां साॻियो ई रखंदासीं, सिर्फ़ु असांजो कट जो अमल इन 2 रक़मुनि ते 9q स्क्वायर ऐं माइनस q स्क्वायर ते अमल असांजो थींदो। हाणे इन्हनि खे असां अमूदी तरीक़े सां रखियोसीं। हीअ अमूदी तरीक़ो।
हाणे उहे जेके ग़ैर हमजिन्स आहिनि उन्हनि खे असां ग्रीन कलर में तोताई कलर में ज़ाहिर करे रखियो आहे। निशानियूं चेंज आहिनि असांजियूं। हाणे हिननि खे हल कंदासीं। 9 मां माइनस जॾहिं हिकिड़ी थी वई त 8 क्यूब स्क्वायर असां वटि बचियो। हीउ साॻियो ई असां वटि 3 क्यूब बचंदो। हेॾे बि साॻियो ई 5, छो जो इहे ग़ैर हमजिन्स आहिनि, उन्हनि खे साॻी शिकिल। हीअ असांजो आख़िरी दर्जो आहे। सभ खां पहिरियों मां ॼाणूं था त असां निशानियूं चेंज कंदासीं। जेके निशानियूं हीअ असांजूं निशानियूं जेके आहिनि उहे चेंज थी वियूं। हाणे हमजिन्स रक़मुनि खे असां कठे करे रखंदासीं। हिते हमजिन्स रक़मूं जेके आहिनि 2x स्क्वायर माइनस 3x स्क्वायर प्लस 1 ऐं ॿी असांजी रक़म आहे x स्क्वायर ऐं माइनस 1 जेका x आहे माइनस x इहा असांजी ग़ैर हमजिन्स आहे जेका इन सां असांजो को अमल थींदो साॻी रखंदासीं पर दर्जे में इहा वेंदी। हाणे वर्टिकल मेथड सां अमूदी तरीक़े सां असां हिननि खे रखियोसीं। हाणे एक्स स्क्वायर माइनस माइनस आहिनि ॿई त इहे ॿई प्लस थी वेंदियूं त 2x स्क्वायर असांजो थी वेंदो ऐं x जेका असांजी 0 हुई उनजो को बि हमजिन्स न आहे त उहा साॻी माइनस असां x रखीसीं। हेॾे हिकु जेको आहे उहो +1 ऐं -1 त 0 बचियो त असांजो जेको जवाबु आयो 2x स्क्वायर माइनस x। इहो असांजे हिन दर्जे जो उमेद त तव्हांखे लाभ मिलियो हूंदो। हिते का ग़लती हुजे का खोट हुजे तव्हां ज़रूरु आगाह